काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी जो नालो ॿुधी करे हुननि जे ज़हन में ई नक्शो ईंदो हूंदो त 4-5 माण्हू वेठा हूंदा, उहे मूंखां सुवाल कंदा, पुछंदा तूं टेस्ट पाण कयो आहे कंहिं ॿिए खां करायो अथई, तोखे केमिस्ट्री में पढ़ाईंदे, तूं फिज़िक्स पढ़ाईंदे, कहिड़ो सब्जेक्ट पढ़ाईंदे। त अहिड़ो कुझु बि न आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी में अहिड़ा कुझु सुवाल तव्हांखां कोन पुछंदा। उते तव्हांखे वेहण जो मौक़ो ई कोन मिलंदो। तालका एजुकेशन ऑफिसर हूंदा ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर हूंदा। उन खां अलावा जेको असिस्टेंट कमिश्नर आहे उहे हूंदा। यानी 4-5 माण्हू हूंदा जेके तव्हांजा सिर्फ़ु डॉक्यूमेंट्स वेरीफाई कंदा। हिकिड़ो कंप्यूटर ते भाई वेठो हूंदो, उन वटि कंप्यूटर बि थी सघे थो ऐं उन वटि मैनुअल जेको आहे लिस्ट बि थी सघे थो कंहिं पेज ते। त उहो तव्हांजो उन में नालो ॾिसंदा ऐं कंफर्म कंदा त IBA सखर जी जेका मेरिट लिस्ट आहे उन में तव्हांजो नालो आहे। पोइ जेको आहे पोइ छा थींदो, जो तव्हांखे अॻिते कंहिं ॿिए जेको DRC मेंबर आहे तव्हांखे चवंदा हाणे उन ॾांहुं वञो। पोइ उहो तव्हांजो वरी नालो जेकी क्लैरिक्स पाण लिस्ट ठाहियो हूंदो DO ऑफिस में, त उन में बि कंफर्म कंदा तव्हांजो नालो मेरिट लिस्ट में काएं नंबर ते अचे पियो। पोइ वरी तव्हांखे फॉरवर्ड कंदा DRC जे कंहिं ॿिए मेंबर ॾांहुं। उहो तव्हांजो NIC नंबर ऐं तव्हांजो नालो ऐं तव्हांजो जेको डोमिसाइल ते एड्रेस आहे, तव्हांजो रेजिडेंट सर्टिफिकेट, इहो ॾिसंदो त इहे मैच जेको आहे थियनि था पिया या न। तव्हांजो जेको डोमिसाइल में एड्रेस आहे ऐं तव्हांजी जेका NIC में एड्रेस आहे उहो सेम आहे या न आहे, तव्हां वटि रेजिडेंट सर्टिफिकेट आहे या न आहे। इन नमूने सां तव्हां खां को अकेडमिक सवाल न कयो वेंदो। तव्हां हर जेको मेंबर हूंदो उनखे 2 या 3 मिंट में चवंदा बसि बाबा हाणे तूं जेको आहे ॿाहिरि वञ, वरी ॿिए कंहिंखे सॾु कर, त वरी नंबर वाइज़ ॿियो को दोस्त अची वेंदो। फाइनल में इहे सभु शयूं चेक करण खां बाद तव्हां खां सिग्नेचर वठंदा ऐं तव्हां खां 2 या 3 डॉक्यूमेंट्स जा फाइल वठंदा जेतिरा हूंदा रिक्वायर्ड। उहे वठी करे तव्हां जेको आहे वापसि अची वेंदो ऐं ॿियो दोस्त वेंदो। त अहिड़े हिसाब सां उन्हनि जो जेको DRC जो जेको कमु आहे उहो इहो आहे त तव्हां खां जेको आहे सिर्फ़ु इहो कंफर्म कंदा तव्हांजो एड्रेस सही आहे, तव्हांजो नालो मेरिट लिस्ट में आहे ऐं तव्हां में जेको आहे तव्हांजी जेका का बि डॉक्यूमेंट आहे, तव्हांजो को बि रिज़ल्ट आहे उहो क्लोज़िंग डेट खां बाद जो कोन्हे। इहो बि यादि रखिजो, जेकॾहिं तव्हां D फॉर्म बाद में ठारायो आहे, काफ़ी दोस्त अॻु में डोमिसाइल ठाराईंदा आहिनि, C फॉर्म ठाराईंदा आहिनि ऐं D फॉर्म वरी उन ॾींहं ते न आहिनि ठाराईंदा जंहिं महिल उहो जेको आहे डोमिसाइल ठाराईंदा आहिनि। त इन सां जेकॾहिं तव्हां क्लोज़िंग डेट खां शायदि अप्रैल हुयो, जेकॾहिं अप्रैल में तव्हां अप्लाई कयो आहे, क्लोज़िंग डेट जेको आहे ख़तमु थी वियो, IBA सखर जे नौकरियुनि में जेको अप्लाई करण जो तारीख़ ख़तमु थी वियो, तव्हां उन खां बाद जेकॾहिं D फॉर्म ठारायो आहे, तव्हांजो कोई बि रिज़ल्ट, तव्हांजी कोई बि डॉक्यूमेंट्स सवाइ रेजिडेंट सर्टिफिकेट जे जेकॾहिं क्लोज़िंग डेट खां बाद जो आहे त उहो क़ाबिल क़बूल न आहे कॾहिं भी। जो मेरे उर्दू स्पीकिंग भाई बहन हैं, मैं उनको भी बता दूं कि डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी का नाम सुनकर आपके जहन में ये इंटरव्यू आ रहा होगा जैसे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में होता है या फेडरल पब्लिक सर्विस कमीशन में होता है, तो इस तरह का कुछ नहीं। डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी आपसे जो है एकेडमिक कोई सवाल नहीं पूछेगा। वो आपसे जो आपके डॉक्यूमेंट्स हैं वो कंफर्म करेगा कि उसमें एड्रेस जो है आपके NIC और आपके डोमिसाइल का एड्रेस सेम है। आपके पास जो डॉक्यूमेंट्स हैं वो क्लोजिंग डेट के बाद का कोई डॉक्यूमेंट नहीं है सिवाय रेजिडेंट सर्टिफिकेट के। रेजिडेंट सर्टिफिकेट आप जो है बाद में भी ले सकते हैं, लेकिन आपका D फॉर्म, डोमिसाइल ये क्लोजिंग डेट के बाद के न हो। आपका कोई भी रिज़ल्ट MA BA का वो क्लोजिंग डेट के बाद का एक्सेप्ट नहीं किया जाएगा। तो इस तरह से डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी जो है वो 1 बाय 1 आपको उसमें जो है अपना DO होगा, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर, तालका एजुकेशन ऑफिसर होंगे और असिस्टेंट कमिश्नर होंगे। वो ये वेरीफाई करेंगे कि आपका एड्रेस जो है जिस UC में आपको सिलेक्शन मिल रही है आप उसी ही UC के हैं। आपके NIC पे एड्रेस चेक करेंगे, आपके डोमिसाइल पे एड्रेस चेक करेंगे। इस तरह से जो सखर IBA का मेरिट लिस्ट है वो भी उनके पास होगा, उसमें आपका नाम देखेंगे और DO के क्लर्क जो लिस्ट बनाएंगे उसमें भी आपका नाम देखेंगे। तो इस तरह से स्टेप बाय स्टेप जो वो कमेटी के मेंबर होंगे, कोई आपका डोमिसाइल चेक करेगा, कोई आपका NIC चेक करेगा, कोई आपके डॉक्यूमेंट्स चेक करेगा। अगर उनको कोई ऑब्जेक्शन होगा तो उस पर मार्क करेंगे और आपको कहेंगे कि आपको फ़िलहाल ऑब्जेक्शन है और आपसे कोई सिग्नेचर वगैरह नहीं लेंगे। अगर आपका एड्रेस सही होगा तो आपसे एक सिग्नेचर लेंगे, 3-4 सेट आपसे लेंगे डॉक्यूमेंट्स के और आप 2 या 3 मिनट में वहाँ से आज़ाद हो जाएंगे और वापस आएंगे तो कोई और कैंडिडेट अंदर जाएगा जिससे ये चीज़ें जो है वो मालूम करके। तो इस तरह से जो डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी है वो पूरे तालका को एक ही दिन में जो है
کلیریفائی کر دیں گے۔ میں نے پہلے بھی ایک ویڈیو بنایا تھا جس میں میں نے بتایا تھا کہ آپ کی کن بیسز پہ ریجیکشن ہو سکتی ہے۔ اگر آپ کا ڈومیسائل اور NIC ایڈریس پرماننٹ ایڈریس ٹیمپریری کا ایشو نہیں ہے، اگر آپ کا NIC پرماننٹ اور ڈومیسائل پرماننٹ ایڈریس سیم نہیں ہے تو آپ ریجیکٹ ہو سکتے ہیں۔ لیکن اگر ہماری کوئی بہن ہے، وہ شادی کر کے آئی ہیں کسی اور جگہ سے، تو میں بھی ان سے جو ہے وہ اگر ان کے ہسبینڈ کے ایڈریس پہ انہوں نے اپلائی کیا ہے تو ہو سکتا ہے ان سے جو ہے وہ اس طرح کا کچھ رعایت ہو جائے۔ اس کے علاوہ آپ کے جو ڈاکومنٹس ہیں وہ کلوزنگ ڈیٹ کے بعد کے نہ ہوں کوئی بھی ڈاکومنٹ، اور آپ کا جو نام ہے اس کی اسپیلنگ کا تھوڑا بہت ایشو تو نہیں ہوگا، لیکن وہ بھی ڈومیسائل اور NIC میں سیم ہونا چاہیے۔ جیسے ابھی حق ہے عبدالحق، تو نادرا والے نا حق کو UE لاسٹ میں نہیں دیتے، اور آپ کے جو ڈومیسائل ہے اس میں اگر UE ہے لاسٹ میں تو اس کا کوئی ایشو نہیں ہے۔ اگر مطلب UE ہے نہیں ہے اتنا جو ہے وہ زیادہ سینسٹیو نہیں دیکھتے، نیم تو سیم ہی ہے عبدالحق ہی ہے، لیکن اگر اس میں UE لاسٹ میں نہیں ہے تو اس کا اتنا بڑا ایشو نہیں ہے۔ اور پچھلی دفعہ میں نے آپ کو کہا تھا کہ ہمارے ہاں جو وڈیرے ہوتے ہیں نا، وہاں پہ جو دوست ہیں، جیسے ہمارا وڈیرا جو تھا علی بخش تھا پہلے، اس کے بعد ان کا بیٹا جو ہے وہ ہمارا مطلب لیڈر ہوا، ہمارے جو گوٹ ہے اس کا بڑا ہوا، ان کا نام پٹھان تھا۔ تو ہمارے ہاں کچھ جو NIC ہیں ہمارے گوٹ کے، پٹھان جو ہے وہ نام کے بنے ہوئے ہیں، اور کچھ جو ہے علی بخش کے نام کے ساتھ بنے ہوئے۔ تو اس طرح کا نہ ہو، اگر آپ کے گوٹ کا نام ہے، آپ کے ولیج کا نام ہے، تو NIC اور ڈومیسائل میں سیم ہو۔ پچھلی دفعہ ہمارے ایک دوست ریجیکٹ ہو گئے تھے کہ ان کے جو ہے ڈومیسائل میں ایک اور تھا ایڈریس، اور ان کے NIC میں ایڈریس اور تھا۔ گوٹ میں ایک بڑا ہوتا ہے نا، ان کی جو ہے وہ ڈیتھ ہو جائے تو بعد میں لوگ کیا کرتے ہیں کہ ان کے بیٹے کے نام پر اپنی چیزیں بنانا شروع کرتے ہیں۔ تو اس طرح کا جو مس میچ ہے وہ آپ کے ڈومیسائل اور NIC میں نہیں ہونا چاہیے۔ تو یہ میری کوشش ہے کہ جو ہمارے دوست تھوڑے ڈرے ہوئے ہیں کہ پتہ نہیں کیا سوال پوچھیں گے، وہ میں آپ کو کلیئر کر دوں تاکہ آپ تھوڑا کانفیڈنٹ سے جائیں۔ اس کو اس انٹرویو سے نہیں لیں جو آپ سے پوچھتے ہیں اکیڈمک کوشچنس، کچھ جو ہے وہ سوچ رہے ہوں گے دوست کہ ہم کس ڈریس میں جائیں، کیا پہن کر جائیں، جو ہے وہ اس طرح کا کچھ نہیں ہے، یہ صرف آپ کے ڈاکومنٹس کی ویریفیکیشن ہوگی۔ اس کے علاوہ جو ہمارے سروسز ہیں وہ یہ ہیں کہ ہم واٹس ایپ پہ جو ہے وہ گروپ بنایا ہوا ہے جس پہ ہم 5 سے 15 اسکیل کے جابس کے لیے پریپیئر کروا رہے ہیں اس وقت۔ اور اس کے علاوہ یہ ہمارا بلاگ ہے TraceThyari.com، جس پہ ہم ڈفرینٹ جابس کی جو ہے وہ پریپریشن کروا رہے ہیں۔ وہاں پہ جو ڈفرینٹ سبجیکٹ ہیں ان کے MCQs رکھ رہے ہیں۔ اگر آپ سمجھتے ہیں کہ ہمارے اس چینل سے اور ہمارے اس بلاگ سے آپ کو کچھ لرننگ ہو رہی ہے تو ہمیں آپ ضرور جوائن کیجیے گا۔ تھینک یو۔